चीनी सदर शी जिनपिंग कम्युनिस्ट पार्टी चाइना जो टियों भेरो जनरल सेक्रेटरी चूंडिजी वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां चीनी सदर के कम्युनिस्ट पार्टी जो जनरल सेक्रेटरी चूंडण ते वाधायूं। शहबाज शरीफ जो चवणु आहे त सदर शी जिनपिंग जो वॾे अरसे लाइ सदर रहण अवाम जो खेसि शानदार ख़राज तहसीन पेश करणु आहे। वर्ल्ड बैंक के नायब सदर मार्टिन रेज़र जो चवणु आहे त मौसमियाती तब्दीली सबब पाकिस्तान वॾो मुतासिर थियो आहे। अहिड़नि बरसातुनि जो किथे भी मिसाल नथो मिले। निजी टीवी सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल करण दौरान मार्टिन रेज़र जो चवणो त दुनिया के पाकिस्तान की मदद करण लाइ अॻिते अचणु घुरिजे। पाकिस्तानी अवाम बिजली के वधीक बिल्स सबब परेशान आहे। अहिड़ी सूरतहाल के मुंहुं ॾियण लाइ पाकिस्तान के सुधारा आणणु घुरिजे। जमहूरियत लाइ ख़ानदान की कुर्बानी ॾींदड़ बेगम नुसरत भुट्टो की अॼु 11वीं वरसी मल्हाई पई वञे। बेगम नुसरत भुट्टो अवामी हक़नि ऐं जमहूरियत की बहाली ख़ातिर पंहिंजे वर शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, ॿिनि नौजवान पुटनि मुर्तज़ा भुट्टो, शहीद शाहनवाज़ भुट्टो ऐं न्याणी बेनज़ीर भुट्टो के विछोड़नि जा सदमा पंहिंजी हयाती में ही बर्दाश्त कया, जंहिं बाद मुसलसल कोमा में रही 23 अक्टूबर 2011 ते ज़िंदगी की जंग हाराई पई। खेसि मादरे जमहूरियत जो लक़ब पिणु ॾिनो वियो। बेगम नुसरत भुट्टो की यादि में नईं डेरे हाउस ते पीपल्स पार्टी पारां साले सबा पहुचाइण लाइ क़ुरान ख़्वानी कराई पई। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां बेगम नुसरत भुट्टो की वरसी के मौक़े ते पैगाम जारी। आसिफ ज़रदारी चयो त नुसरत भुट्टो मुल्क अवाम ऐं जमहूरियत लाइ जिदोजहद जो मिसाल हुई। बेगम नुसरत जूं जमहूरियत लाइ वॾियूं कुर्बानियूं आहिनि। नुसरत भुट्टो एक तारीख़ साज़ ऐं रोल मॉडल शख्सियत हुई। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पैगाम में चयो त बेगम नुसरत भुट्टो पंहिंजे ॾुख के ताक़त में तब्दील करे अवामी हक़नि लाइ जिदोजहद कई। बेगम नुसरत भुट्टो असांखे सेखारियो त जमहूरियत ऐं पाकिस्तान खां वधीक कुझु न आहे।